नज़रीन आवाज़ न्यूज़ में भलीकार आवां बिशारा सुमरो नज़र विझंदासीं ख़ासि ख़बर ते। ऑपोज़िशन जी बेएतमादी रिथ बाद वज़ीर आज़म बि सरगर्म। वज़ीर आज़म इमरान ख़ान हिकु ॾींहं जे दौरे ते अॼु कराची पहुचंदो। इमरान ख़ान MQM पाकिस्तान जे आर्ज़ी मर्कज़ बहादुराबाद वेंदो। पीर पागारी जी तबियत ख़राब हुअण करे इमरान ख़ान मुलाक़ात न करे सघंदो। वज़ीर आज़म गवर्नर हाउस में PTI जे सिंध असेंबली जे मेंबरनि ऐं पार्टी अॻवाननि सां बि मुलाक़ात कंदो। वज़ीर आज़म इमरान ख़ान अवामी इज्तिमा खे बि ख़िताब कंदो। अॻूणे वज़ीर आज़म शाहिद खाकान अब्बासी चयो आहे त वज़ीर आज़म जे कराची जे दौरे जो मतिलबु इत्तेहादीन जी हिमायत हासिल न आहे। इत्तेहादीन हेल ताईं फ़ैसिलो नाहे कयो पर राब्ता जारी आहिनि। जहांगीर तरीन ऐं अलीम ख़ान सां राब्तो नाहे थियो पर थियणु घुरिजे। फैसल वावड़ा जी नाअहली सबबि सिंध मां सेनेट जी ख़ाली थियल सीट ते जनरल चूंड। पोलिंग वारो अमल शाम 5 वॻे ताईं जारी रहंदो। पीपल्स पार्टी जे सूबाई सदर निसार खोड़ो समेत 4 उम्मीदवार मैदान ते लथल। तहरीक इंसाफ़ ऐं MQM पारां चूंड जो बाइकॉट। सूबाई इलेक्शन कमिश्नर सईद गुल। मुल्क में कोरोना वायरस के 6 मरीज़ फौतुनि जो अंग 30,287 थी वियो। NCOC मूजिबि 24 कलाकनि दौरान वायरस जा 758 नवां केस रिपोर्ट। मजमूई केसनि जो अंग 15,16,150 थी वियो। कोरोना वायरस जी शरह 1.7% रही। बेएतमादी रिथ पेश करे वज़ीर आज़म ते जमहूरी हमिलो करे छॾियो। वज़ीर आज़म साहब हाणे अवां जे घबराइण जो वक़्तु अची चुको आहे। सबूरनि इदारनि हुकूमत जे इत्तेहादीन ऐं इमरान ख़ान जे सहूलियतकारनि खे चवां थो त कठपुतली खे बर्दाश्त न कंदासीं। को बि गैर आइनी क़दम खंयो वियो त अवाम माफ़ न कंदो। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो इस्लामाबाद जे D चौक ते पीपल्स पार्टी जे जलसे खे ख़िताब। संदसि चवणु आहे त इमरान ख़ान सां ज़ाती दुश्मनी न आहे पर हू क़ाइदे अवाम जे 73 जे आइन ऐं सदर ज़रदारी जे 18वीं तरमीम ख़तमु करणु चाहे थो। अवाम जो मुआशी क़त्लेआम करे रहियो आहे। जेको वज़ीर आज़म अवाम खे चवंदो हो घबराइणो न आहे उहो ॿिन्ही तरफ़नि खां हमिलो थियण बैदि गारियूं ॾियण ते लही आयो आहे। संदसि जंगूं ॾकी रहियूं आहिनि। जलसे में नून लीग ऐं अवामी नेशनल पार्टी जे अॻवाननि बि वफ़द सौदो शिरकत कई। इमरान ख़ान धमकी ॾिए थो त रोडनि ते ईंदो त ख़तरनाक थींदो। खेसि चवां थो त बिस्मिल्लाह रोडनि ते अॼु ई अचु त ख़बर पइजी वेंदी केरु केतिरो ख़तरनाक आहे। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जो वज़ीर आज़म इमरान ख़ान खे चैलेंज। इस्लामाबाद में पीपल्स पार्टी जे जलसे खे ख़िताब कंदे आसिफ अली ज़रदारी चयो त समूरियूं पार्टियूं गॾिजी सिलेक्टेड खे माइनस कंदियूं। सिलेक्टेड खे रहणु ॾिनो त ईंदड़ नस्ल ऐं असांजी क़बर बि माफ़ न कंदी। इंशाअल्लाह जल्द सिलेक्टेड खे भॼाए मुल्क में अवामी हुकूमत ठाहींदासीं।